अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ अयां वहां सायरा जमी सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। इस्लामकोट में पोरिया दोदे भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हयल धरणे ते पुलिस गॾकी पई। पुलिस जी मुज़ाहिरनि खे छिड़विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शैलिंग। पीटीआई अॻवान लजपत सोराई समेत केतिरनि ई अॻवाननि खे गिरफ़्तार करे वरितो। भील इंटेलेक्चुअल फोरम जे सर ते इस्लामकोट में अॼु ॿीहर हड़ताल एहतजाजी रैली। पाकिस्तान में कोरोना केसनि जी शरह वधी 3 सैकड़ो ताईं पहुची वई। कोरोना सबबि वधीक 19 ॼणा फोत, 1347 नवां केस आहे। मुल्क में वायरस वेगे फोत थींदड़नि जो अंग 22,427 मरीज़नि जो अंग 9,63,660 थी वियो। एनसीओसी मूजिबि कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 2.97 सैकड़ो रही। कराची में मलीर 15 वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो, 2 फोरू मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि रोकण ते फायरिंग कई, जवाबी फायरिंग में मारिजी विया। संदन कब्ज़े मां 3 पिस्तौल ऐं किलाशनकोफ मिली आहे।